फरमायो तो लानत का कीम छिरक थी काफर सचो पचो एजाज चे असांजो पो यार थी विंदी ईंदे जे महकदा में महख्वार थी विंदी। सोना थोरो मोहब्बत में रहो, शराब खराब कोने पर इं करे तव्हां शराब के खराब कयो था। तो साईं की फरमाइश है जानन साईं जो बोल है उन ला तव्हां साईं जानन साईं फरमाए तो चोर कई चोरी जो जमाने जो चोर है अक्सर करे धाड़ा हरण कहीं मोटरसाइकिल फुरण केजा ढोर ढगा कायण यानी जेके मुख्तलिफ धाड़ा हणे थो मुख्तलिफ चोरियूं करे थो उन जमाने जे चोर सां फकीर मुखातिबा चए थो चोर कई चोरी पर करे ना जाती चोर कई चोरी पर करे ना जाती महबूब जी महलात में झाती न पाती हईन हथ हबारन में सेठ न सुञाती जिथे हूं लाटू लालन जो सो तालो ही न लाथी डा घर का यही बकी मोती ना चातुई हो चानन चन चे काथुई को गदह गुमराही जो अला चोरी कर अल्लाह जी हो चोरी कर अल्लाह जी ब्या भाग्या दई बल पेहिडस तू पाण में माली पई थई मल जानन चन चवेर दल डोरे डिठो यार पाण में अंधा अरबुस्तान वया अंधा अरबुस्तान वया सजन डिठो हित अंधा अरबुस्तान वया सजन डिठो हित अंधन पंध अजाया न हुत डिठाऊं न हित जानन चन चे मत मोगन खा मुझी वई 11 महीना थयल तरी 11 महीना थयल तरी 12 महीने रोजा रखई 30 तय में बबूत बदल नफ्स छुटल याब 420 कहड़े किताब तोखे बुधायो तू नफ्स जो तालिब थी विसारे वेठे बरखे तोखे लजन आई लिया जानन चल चवे ओ थी दोनी जो पाने थी दे पथरो ताठे सदेश की छो थो मुल्ला ताठे सदेश की छो थो मुल्ला अल्लाह तना है बोड़ो हू तो किवलिया जा सुब सुने जी भनर में घोड़ो तू डाढ़े थो डाकरू करी जी चंद्रत आहोड़ो अला कुल शैन मुहीत आए साह खो वद सोड़ो वन हनो अकरब इलैहि मिन हबलिल फरीद कोन्हे विछोड़ो वो चानन चन चे लोढ़ो यार लाहूती लंघे वया लाला नफीद विचू किती इल्लल्लाह इस बाती मोहम्मद नाम सदा कराया साहिब विच सिफाती अल इंसान श्रीव अनासरहू लगड़स इश्क आफाती अनवर जात जहूरा कीता जदे बढ़िया आन के छाती पर पैदा थियन की नहा पैदा थियन की नहा आना इहे वाई सही फकीर जानन साईं फरमाए थो त पैदा थियन की ना आना इहे भाई असां भाई आनो असां ॾे त उनखे चवंदा आहियूं जेको कुकड़ बिना मादे जे ॾींदी आहे। फकीर साईं फरमाए था त पैदा थियन की ना आना इहे भाई टुकड़ा कयूं दीन खे भञी हेकड़ाई। कुरान शरीफ में अल्लाह साईं फरमायो वअतसिमू बिहब्लिल्लाह जमीउन वला तफरकू
मुंहिंजी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, पाण त में तफ़रको न कयो, फ़िरका न ठाहियो, पर असां मुसलमान में एॾा त फ़िरका आहिनि जो हिक ॿिए सां खाइणु पसंदि कोन था कयूं, हिक ॿिए जे मस्जिदनि में निमाज़ कोन था पढ़ूं, उहे मस्जिदूं द्वारियूं थियूं वञनि, हिक ॿिए जे रहबरनि खे घटि वधि ॻाल्हायूं था। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त फ़क़ीर साईं फरमाए थो, को दोस्त वेठो हुजे, छो जो मां ख़ुदि बि मौलवी थी रहियो आहियां। असां ॾे हिकिड़ो मौलवी हूंदो हो ज़ाकिर साईं, पोइ उहो मस्जिद में तकरीर जी रील ॾेई ऐं पाण वञी सुम्ही रहंदो हो। रमज़ान जे महीने में सॼी राति ॿियनि जो मथो पटबो, पोइ वरी हू निमाज़ जे टाइम ते अचे, पोइ अचे उहा रील लाहे, पोइ अज़ान ॾेई निमाज़ पढ़े, तक़रीबन अधु राति खां पोइ माण्हुनि जी निंड। असांजे पासे ॾे मशहूरु ॻाल्हि आहे, हिकिड़ो हमरा हो उते असांजो ई दोस्त हो, उनखे वञी मौलवी साहिब खे चई, यार ॻाल्हि ॿुधो, क़ुर में भला साईं फरमायो आहे त इबादत ईअं कयो जो कंहिंजी दिलि आज़ारी न थिए, पंहिंजे मालिक खे रूह में रिझायो, या अहिड़ो मुख़्तसिर टाइम जंहिंमें तव्हां इहो रखो, तव्हां अधु राति जेको ही रिकॉर्डिंग चाढ़े हलिया था वञो, सॼी राति ॿियनि जी निंड फिटे थी, पर मौलवी उन ॻाल्हि खां रहे न पियो। हिकिड़ो हमरा ॾिंगो असांजो हुते, उन छा कयो, ऐं वरी कंदो ईअं जो अंदरि उहा मामूरी हुन में विझी ऐं पाण वञी सुम्ही रहंदो, ऐं ॿाहिरियां वरी कुर्फ़ ॾेई छॾींदो मस्जिद जो। हू हमरा जो वियो, सो कुर्फ़ भञी, हीअ अञा उहा रिकॉर्डिंग ॾेई ऐं घर ॾे मोटियो त हुनजो कुर्फ़ मस्जिद जो भञी, उन में जलाल चांडे जी केस्ट हणी मामूरी में, पाण हलियो वियो, ऐं ॿाहिरियां वरी कुर्फ़ ॾेई छॾियईं। ओचितो बसि कड़का थी विया मस्जिद में, मौलवी सॼो ॻोठ भॼंदो आयो, ज़ोरी कुर्फ़ न पियो भॼे, पर अधु कलाक खनि जहिड़ो जलाल जी केस्ट मस्जिद में हली वई। उन खां पोइ उहो बाज़ आयो ऐं उन टाइम ते उन पंहिंजो उहो अज़ान ॾियणु शुरू कई। त फ़क़ीर साईं फरमाए थो, पैदा थियनि कीन हा आना इहे वाई, त टुकड़ा कयूं दीन खे भञी है कड़ाई, पाणी विधाऊं खीर में थर न थथाई, माधाणी माधाण जी तन गुमराहन घुमाई, एको पसंद अल्लाह के इन्हनि मंझि ॿियाई, इनमल मोमिनीन अख़वातुन ही ओगाही आई, त घर मोमिन जो हिकिड़ो तंहिं मंझि बि लड़ाई, के शिया के सुन्नी के काजानी मिर्ज़ाई, के देवबंदी के राफ़ज़ी, कुलफ़त वई खाई, पार्टियूं ठाहियूं पीटला इहा मुलन मचाई, वो जानन चन चइजाई, तन खे घोट लोधायो घर मां। साईं डॉक्टर साहब जी फरमाश, हो तम इसम धाड़ो हणी, हो तम इसम धाड़ो हणी, तम इसम धाड़ो हणी, अगवा कयम अल्लाह के, तम इसम धाड़ो हणी, अगवा कयम अल्लाह के, हो तम इसम धाड़ो हणी, अगवा कयम अल्लाह, अगवा कयम अल्लाह ओ अगवा कयम अल्लाह के, अगवा कयम अल्लाह के, हो तम इसम धाड़ो हणी, अगवा कयम अल्लाह के, तम इसम धाड़ो हणी, अगवा कयम अल्लाह के। शरीयत तरीक़त जेत दे हियो हकीकत साग दे, शरीयत तरीक़त जेत दे हियो हकीकत साग दे, शरीयत तरीक़त जेत दे हियो हकीकत साग दे, हो मारफत जो घर अदे, हो मारफत जो घर अदे, हो मारफत जो घर अदे, बेहारम अल्लाह के, तम इसम धाड़ो हणी, अगवा कयम अल्लाह के, ओ तम इसम धाड़ो हणी, अगवा कयम अल्लाह, अल्लाह के।
यस अंत मूतू पोथियदा मुल्क मूतू चैन यस अंत मूतू पोथियस हो मुल्क मूतू जयस अंत मूतू पोथियस फरमान मनम फुरकान जो फरमान मनम फुरकान जो फरमान मनम फुरकान जो जो कयो मूसा खे तम इसमा धारो हरी अगवा कयम अल्लाह ओ तब सम धारो हरी अगवा कयम अल्लाह अल्लाह के बिरहजे बारूद सा हो चितम थे चौगान में बिरहजे बारूद सा हो चितम थे चौगान में बिरहजे बारूद सा हो चितम वनी जो देखे हो चितम वनी जो देखे चितम वनी हो जो देखे हो कयो मूसा के दम समा दाड़ो हणी अगवा कयम अल्लाह के ओ दम समा दाड़ो हणी अगवा कयम अल्लाह अल्लाह के अनत किरोड़ियों ओ लखनियन तब नानिया ओड़े दियल तकरारियों ओ लखनियन तब नानिया ओड़े दियल तकरारियों ओ जानन चन के जोश सा ओ जानन चल के जोश सा ओ जानन चन के जोश सा सारा सलाह के तम समा धारो हणी अगवा कयम